सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यबीन व अत्हरित ताहिरीन मौलाना व मौला सकलैन हबीबिना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वस्बिर लिहुक्मि रब्बिक सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही अजमईन। सूर्य मरी शोभका तो दिल जा वहम विसार हण भाला विढ़ भाकुरे आदि ढाल मढार मथा तेख तरार मारत मतारो थिए मथा तेग तरार मारत मतारो थिए खरसी खिलू करी वरसी विझी कान खरसी खिलू करी अड़ी वरसी विझी कान भोरी मुद्द अजान कण छजो तुह मेड़िए भोरी मुद्द अजान कण छजो तुह मेड़िए। सलात सोने हम मुझा दोस्तों अल्लाह ताला जल्ल शानु शल असाई तमाम रनी के हिदायत नसीब फरमा शल हबीबन जी सच्ची मोहब्बत सच्चो इश्क अता फरमा जिंदगी जा ॾींहं शल मदीने वारे साईं जे गुलामी में पूरा थी आखिरत में शल उन्हें दिलबर जो ज़ियारत शफाअत पाड़ो नसीब हो जाए। प्यारा दोस्तों अज जे रस्ते ते
तवी विखूं भरे आया हो, जेको गस ऐं पंध अज तव्हां इख्तियार कयो आहे। इन रस्ते ते जॾहिं बि जेके बि हलिया आहिनि उन्हनि ते इम्तिहान आया। दुनिया में को बि अहिड़ो न थियो जंहिं इन रस्ते ते हलण शुरू कयो ऐं उन जी परखा न वरती वई। छो त परख खां सवाइ सचे ऐं कूड़े जी ख़बर न पवंदी आहे। ख़बर यार जी थी परख सां पवे, ख़बर यार जी थी परख सां पवे, ख़बर यार जी थी परख सां पवे, बिना परख जे यार हर को चवे। यारी रखण सोली आ, यारी निभाइण ॾाढी ॾुखी हूंदी आहे। फ़कीर बणजण सोलो आ, मोमिन बणजण सोलो आ, पर मोमिन बणजी ज़िंदगी गुज़ारण ॾाढो ॾुखियो हूंदो। मुसलमान सदाइण सोलो आ, मुसलमान बणजी ज़िंदगी गुज़ारण ॾाढो ॾुखियो। ये शहादत गए उल्फत में कदम रखना है, लोग आसान समझते हैं मुसलमान होना। मुसलमान सदाइण माण्हुनि आसान समझो आ, पर दोस्तो हिन रस्ते में विख विख ते इम्तिहान ईंदा आहिनि। कदम कदम ते परखां ईंदियूं आहिनि। माण्हुनि जा मेणा बि मिलंदा आहिनि, ताना मिलंदा आहिनि, ख्वारियूं थींदियूं आहिनि, माइट कावड़बा आहिनि, बिरादरियूं रुसी वेंदियूं आहिनि, पर इश्क वारा हिक पुनल जे ख़ातिर सभु ॾुख सिर ते वसाईंदा आहिनि। हज़रत साद जॾहिं मुंहिंजे दिलबर नबी ते ईमान आंदो आ, घर में अचे थो त कुराड़ी माउ कावड़ी वेठी, मां रुठी वेठी आ। ओ बच्चा तोखे मुहम्मद अरबी जो को जादू लगी वियो आ, तो अबाणो दीन छॾे ॾिनो आ, अबाणू रीतूं रस्मूं तो छॾे ॾिनियूं आहिनि। ओ बच्चा आ घर में तेसी सुलियो न कंदी मां, तुंहिंजे घर जो मानी न पाणी न खाईंदसि जेसी ताईं मुहम्मद मुस्तफा जो दीन न छॾींदे। 3 ॾींहं गुज़री वञनि था, उहा कुराड़ी माउ बुख में बेताब थी बेहोश थी वञे थी। जॾहिं अखड़ियूं खोले थी, चए थी ओ बच्चा बेखबर मूं कुराड़ी माउ ते रहम कर, मुहम्मद जो दीन छॾे ॾे, न त आउं तेने बुख हड़ताल में ई मरी वेंदसि। ओॾी महिल चए थो ओ मुंहिंजी अम्मा, ही त तूं हिकिड़ी माउ आ, पर जेतिरा मुंहिंजे बदन ते वार आहिनि एतिरियूं तुंहिंजूं जानियूं थी वञनि। तूं मरंदी रही, जीअंदी मरंदी, जीअंदी मरंदी रही। अखियुनि सां ॾिसंदो रहा, कॾहिं बि तो पंहिंजी माउ जे करे दिलबर मुहम्मद जे दर जी गुलामी नथो छॾे सघे। अॼु नौजवानो
ओ फकीर बनजण वारा अज तोखे मुबारका तो दाढ़ी रखी पटको बधो सुन्नत शरीयत जी ताबेदारी इख्तियार कई। अज भी घणियों कुराड़ियों मायरूं कावड़ियों वेठियूं आहिनि कंहिं पीउ कावड़ियो वेठो अरे हे मुल्लो थी वियो अरे हिन दाढ़ी रखी आहे हे त सॼे जग जहान खां निकिरी वियो। अज भी घणा तोखे ताना मिलिया अज जो हेॾे तूं आयो ही त वात ते मेहणा ज़रूर मिलिया हूंदई खिलूं ज़रूर थियूं हूंदई पर यार इहे खिलूं इहे मेहणा इश्क वारनि जे लाइ लाज़मी हूंदियूं। मलामत से कले ज़ंगान इश्कस्त मलामत शने बाज़ार इश्कस्त। लोह के कट लगी वेंदी आहे लूने के रेग मार हणबो आहे त चिमकी पवंदो आहे। इश्क जेकॾहिं धीमो पइजी वञे इश्क घटिजी वञे पोइ मेणा ताना मिलंदा आहिनि त इश्क वरी चिमकी पवंदो आहे। माण्हुनि जे मेहणनि खां ताननि तुनकनि खां कॾहिं बि मोहबत वारा कोन डिॼंदा आहिनि। नौजवानो ए दोस्तो ए साथियो अॼु जे रस्ते ते तव्हां हलिया आहियो इन रस्ते ते हलण वारनि जे लाइ तरह तरह जूं परखाउनि जा ॼार शैतान पखेड़े छॾींदो आहे। अल्लाह अल्लाह चओ अल्लाह 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 अल्लाह। हजरत बीबी उम्मे सलमा साईं महबूब जे मथा कलमो पढ़ियो आ ईमान आंदो आ मुसलमान बणी आ। मुंहिंजा दोस्तो तरह तरह जूं आज़माइशूं शुरू थी वियूं ताना मेहणा शुरू थी विया। हे छा कई पंहिंजो अबाणो दीन तो कीअं छॾे ॾिनो। मुझे सोने हबीब हिजरत फरमाई मक्के जो शहर छड़े मदीने पाक दे हलिया विया त इश्क वारा मोहब्बत वारा मक्को छॾियूं सब मदीने हलिया। मक्के दे शहर में घर भी हुयन बाग भी हुयन बंगला भी हुयन हर तरह जूं दौलतूं बिल्कियतूं भी हुयन पर जड़े पुनल नजर न पियो अचे त दुनिया जे शयुनि खे इते छॾे हथे खाली मदीने पाक ॾे निकिरी पिया। जरे मुझे दिलबर नबी हिजरत फरमाई आ हजरत बीबी उम्मे सलमा साइण महबूब जे मोहब्बत वारी इश्क ही मोहब्बत जी दीवानी रात डी रोंदी वेठी आ मानी नथी खाए पानी नथी पिए रात डी बेताबी में अखियुनि मां लुढ़क वहंदा रहंदा इहो मां जो घर आ अबाणो पेकाणो घर हुआ पर वो अबाणो घर नथो वणे रात ॾींहुं तवार मदीनो मदीनो पचार लगी पई। ओ मुंहिंजा दोस्तो हजरत बीबी उम्मे सलमा जूं मक्के में सरतियूं सहेलियूं हुयूं हिक जहिड़ियूं समझाइण आयूं आहिनि ए उम्मे सलमा तोखे कहिड़ो जादू लॻी वियो आहे छाजे लाइ तूं राति ॾींहुं रोंदी रहंदी आहे हे अबाणो घर तोखे नथो वणे राति ॾींहुं मुहम्मद मुस्तफा जे लाइ रोंदी तड़पंदी रहंदी आहे। बीबी साइण रोई फरमाए थी ओ अॼु मूंखे इहा मत न ॾियो मुंहिंजो पुनल विसारण जहिड़ो आहे ई कोन कीअं विसारे वेहा मीर मदीने वारो अला कीअं विसारे वेहा दाइम दिल में
याद पैगंबर प्यारो अल्लाह कीअं विसारे वेहा वींदस ओ काहे मुझो जान बुझा दे आहे अल्लाह वींदस ओ काहे जान बुझा दे आहे वींदस मुश्किल मौला लाए शाल वराए वारो कीअं विसारे वेहा ओ मुंहिंजा दोस्तो सरतियूं सहेलियूं समझाइण ते हिन पर उम्मे सलमा जे अखियुनि तां लुड़क सुकनि नथा मुंहिंजा दोस्तो इश्क नालो ई रोअण जो आहे इश्क नालो तड़पण जो आहे इश्क नालो आहे पंहिंजे यार जी मुहबत में सरतापा बेकरारी जो नालो इश्क हूंदो आहे मुंहिंजा दोस्तो यार जो ज़िक्र अचे इश्क वारे जा रोंगटा खड़ा थी वेंदा आहिनि यार जो ज़िक्र थी त इश्क वारे जी दिल बेताब बेकरार दीदार जे लाइ तड़पण लॻंदी अलैस वअतनी या क़ल्ब अन्नी इदा मा तुबत अन लैला ततूबू फहान ताइबुन अन हुब लैला फमालक कुल्लमा ज़ुकिरत तज़ूबू ए दिल तो मूंसां वाइदो कयो हो त मां लैला जी मोहब्बत खां तौबा थी कयां पोइ हाणे तोखे छा थियो आहे जो जॾहिं बि लैला जो नालो थो वरितो वञे त तूं तड़पण लॻंदी आहे तोखां लुड़क वही पवंदा आहिनि ओ दिल तोखे छा थी वियो आहे लैला जो नालो ॿुधी तूं बेकरार थी वेंदी आहे ओ मुंहिंजा दोस्तो इश्क वारा यार जो नालो ॿुधण ज़िक्र ॿुधण सां बेकरार बणिजी वेंदा आहिनि इश्क वारा चाहींदा आहिनि हर घड़ी पंहिंजे यार जो दीदार थींदो रहे ईदुनि में ईदूं थींदियूं रहनि समझाइण वारा समझाईंदा रहिया रोकण वारा रोकींदा रहिया मगर इश्क वारा न मुड़िया सो न मुड़िया चो अल्लाह ओ मुंहिंजा दोस्तो बीबी उम्मे सलमा साईं थी फरमाई पंहिंजे सरतियुनि सहेलियुनि खे थी फरमाई पुनल यमान आहे ॾिठो हूंद कयो अवा घर बि फिटोड़ी पुनल यमान आहे ॾिठो ओ माल माड़ियूं सभई लुटियो माल माड़ियूं सभई लुटियो लुटियो ज़ेवर ज़रड़ी भेनर कीअं विसारे वो मां वेहा अदियूं अहिड़ो वरुड़ी भेनर कीअं विसारे वो मां वेहा ओ पुनल जवान नहीं ॾिठो अदियूं पुनल जवान नहीं ॾिठो हूंद कयो आवा घर बि फिटोड़ी पुनल जवान नहीं ॾिठो ओ माल माड़ियूं सभई लुटियो माल माड़ियूं सभई लुटियो लुटियो ज़ेवर ज़रड़ी भेनर कीअं विसारे वो मां विया मुंहिंजा दोस्तो बीबी साण रोंदे तड़पंदे केतिरा ॾींहं अबाणे घर में रोंदी रही आहे आख़िर हिकिड़ो वक़्तु अहिड़ो आयो जो इश्क वेहण न ॾिनो मोहबत वेहण न ॾिनो अबाणे घर मजा अकेली निकिरी पई आहे किथे मदीनो आ किथे मक्को आ मुफासलो आ विचों जबल हिन डूंगर हिन रेगिस्तान हिन वसिया नहीं काफिले सां गॾु नहीं पर इश्क बेताब वेहण नथो ॾे
मुझा दोस्तों अकेली औरत इश्क की मोहब्बत में निकरी पैया रोंदी तड़पंदी गोढ़ा गारींदी लुड़क बहाईंदी हबीबन के सजड़ा कंदी थी वने पई अल्लाह अल्लाह मोहब्बत जी मारी दाह करे चवे थी मुझे पुनल के चेजो मुंजी करे पोए वारी मुझे प्यादल आया पंध में बेवारिस वेचारी मुझे पुनल के चुन जो दिसा तडो जीव थियो आ मुझो जडो वो के चुन जो पंध परे पार वडो मंजिल आया मारी मुझे पुनल के चेजो मुंजी करेगा पोए वारी की न वणे बंभोर अद्यूं इश्क आहे शहज़ोर अद्यूं अल्लाह की न वणे बंभोर अद्यूं जिंदु कंदे घोर अद्यूं जिंदु कंदे घोर अद्यूं बिंदुर वणे सारी मुंजी करे पोए वारी अल्लाह मुझे पुनल के चेजो हालत याद महीना सूरवदी थया बीना अल्लाह हालत याद महीना फकियूं कंदियूं छा पीना औखियत में बीमारी मुझे पुनल अल्लाह अल्लाह इश्क बि अजीब शइ हूंदी आहे मोहब्बत अजीब मंज़िल ॾेखारींदी आहे उहा इश्क वारी अकेली औरत वीचारी ससुई पंहिंजे पुनल जे लाइ डूंगर डोरिया हा जबल जाॻिया ओ मुंहिंजा दोस्तो ससुई पंहिंजो उहो घर छॾे रिणनि में वीचारी अकेली पुनल जे तलाश में निकिती हुई अल्लाह अल्लाह ओॾो पुनल खे बि ॾेर वठूं पिया जॾहिं पुनल जो बि नशो लथो त ॾिठई हे त मां उठनि जे काफ़िले ते थो वञा पियो रड़ करे भाइरुनि खे थी अड़े हे कहिड़ो था ज़ुल्म कयो मूंखे मुंहिंजी ससुई खां धार कयूं था वञो हो उतो मोटियो आहे हिन जी ससुई जी हिते निंड खुली आहे ॾिठई पुनल पासे में कोन्हे उतो रोंदी डूंगर डोरींदी जबल झागींदी हली आहे मुंहिंजा दोस्तो रस्ते ते हिकिड़ो धनार अकेली औरत ॾिसी वेझो आयो आहे हुन ससुई खे करीब आयो आहे ओॾी महिल ग़रीब दाह करे रड़ करे चवंदी है मुंहिंजा अल्लाह हे मुंहिंजा रब मां पुनल जी अमानत आहियां मुंहिंजे अमानत में ख़यानत न कराइजांइ अॼु धारियो माण्हू मुंहिंजे बदन खे हथ लाई मां पंहिंजे पुनल जे ॼां मयारदार थी पहुचसि ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे पुनल जी अमानत में ख़यानत न कराइजांइ हिन धारे मर्द खां मूंखे बचाए अरे दोस्तो हू ससुई पुनल जे मोहब्बत वारी उन जी रड़ रब वटि घामी वई ज़मीन चीरजी पई ससुई अंदर ज़मीन में हली वई आहे मुंहिंजा दोस्तो हे औरत हुई जंहिंखे पुनल जी मोहब्बत हुई ओ मिठा तू त मदीने वारे घोट जो आशिक आहे ओ मुंहिंजा पीरी ओ मुंहिंजा दा हू ससुई गैर जो हथ लगे पियो त दाहू करे चे पई त पुनल वटि मयारदार न थिया पर यार अॼु तूं गुनाह करे बेहयाई जा कम करे गैर सां भाकुड़ पाए ॿुधाए तूं मदीने वारे घोट जे जा कहिड़ो जवाब ॾींदे खरसी खिनू करी वरसी विझी कान भोरी मुध जान कण छजो तू मेड़िए अॼु जेकरे हे गुनाहनि जा कम कयई अॼु हे बेहयाइन जा कम कयई ॿुधाए त तूं पंहिंजे पुनल जे अॻियां कहिड़ो कंदु कंदे हाय अल्लाह
अल्लाह अल्लाह। और मुंहिंजा दोस्तों पुनल जो भी नशो लथो आ ॻोल्हींदो तलाश कंदो आयो उन्हें धनार खे ॾिठी अदा ॾे ख़बर मुंहिंजी सुहिणी मुंहिंजी ससुई त तो कोन ॾिठी चई यार हिते हिकिड़ी अहिड़ी सुहिणी औरत हुई पोइ रड़ कई ज़मीन चीरजी वई अंदर हली वई आहे। हा मुंहिंजा दोस्तो पुनल सम्झो त इहा मुंहिंजी ससुई हूंदी अॻिते आयो आहे मुंहिंजा दोस्तो पलव उन रे जो सुञातई चई मुंहिंजा मौला जे ससुई मुंहिंजी पाण ॾे घुराई अथई त मूंखे बि ससुई सां मिलाए। ज़मीन चीरी आहे ऐं उहा ससुई बि अंदर हली वई आहे। मुंहिंजा दोस्तो हिन जी मोहबत औरत जी मोहबत हुई जे पंहिंजे पुनल खे छिके पंहिंजे कशिश में हाणे गॾु कयो आहे। मुंहिंजा दोस्तो हे तारीख़ तोहफ़तुल किराम वारे लिखियो आहे त हिकिड़ो वली सगोरो आयो ससुई जे कब्र ते अचे ॾिठई त कब्र में कशफ जे ज़रिए ॾिठई त कब्र में ससुई अकेली सुती पई आहे। पुछा की ससुई माई पुनल काॾे वियो मूंखे पुनल ॾेखार चई त न दा पुनल कोन ॾेखारींदी साईं जो मूं अॻे ई ॾेरनि खे ॾेखारियो हो मूंखो पुनल छिनी धार कयो मस रोई रड़ी जबल झागे डूंगर डोरे मां पंहिंजे पुनल खे हथ कयो आहे हाणे तोखे ॾेखारियां मतां मुंहिंजो पुनल धार न थी वञे हलियो। हुनजी मोहब्बत जी यकरंगी हुई जो पुनल खे पंहिंजे वजूद में पेवस्त करे वरतई। अरे हे त मजाजी मोहब्बत आहे पर तूं त हक़ीक़ी मोहब्बत जो दावेदार आहे तूं त आशिक़ रसूल सॾाइण वारो आहे मिठे मोहम्मद जो दीवानो ऐं परवानो सर्जण वारो आहे। पोइ मिठा तूं जो ख़यानतूं कंदो वती बेहयाउनि जा कम कंदो वती गैर सां भाकुड़ पाईंदो वती ॿुधाए त तूं पुनल जे अॻियां कहिड़ो जवाबु तोखूं तो मारुई भी किरोड़ भेरा भली हुई जेका वेचारी पंहिंजो सतो ई सील न विञायई उन उमर कोट जे अंदर माड़ियूं बंगला रेशम पट हर शयूं मौजूद हुयूं पर रात ॾींहुं रोंदी आहे पई पंहिंजे मारुनि जे पखड़नि जे लाइ अबाणी लोही नथी लाहे उमर जा पट ऐं बखमल लाहे उछलाईंदी आहे। उमर तूं चाहे वेस वॻा कोन पाईंदसि मतां मां पंहिंजे मारुनि जे अॻियां मयारदार न बणिजी पओ। अरे मारुई पंहिंजे मारुनि जी लोही कोन लॼाई तो मुस्तफा करीम जे सुन्नत ऐं शरीयत वारी लोही लॼाए छॾी महबूब जे दीन वारी लोही लॼाई गंदाई जा कम करे बेफरमानुनि जा कम करे तो मुस्तफा जे दीन जी लोही लॼाए छा पई चवे तुंहिंजा बखमल पाए में साड़ींदसि लोई की न पाणी लॼाईंदसि ओ तुंहिंजा बखमल बाहि में साड़ींदसि लोई की न पाणी लॼाईंदसि। हो मुजादा ओ मुसलमान ओ कलमे पढ़ण वारा हेॾे त निहार कहिड़े रस्ते ते वियो ही अॼु महबूब जे दीन खां तूं केतिरो परे थींदो थो वञी अॼु साईं जो दीन निमाणो बणिजी रहियो थियो दीन नबी करीम जो अॼु निमाणो निर्वार रोए ज़ारो ज़ार संभालियूं अरबीअ जाम खे। मुंहिंजा दोस्तो हदीस में अचे थो जॾहिं आख़िर ज़मानो थींदो त दीन नबी पाक जो हुज़ूर जे रोज़े पाक ते दाही थी फरियादी थी वेंदो या रसूल अल्लाह मां तुंहिंजो दीन आहियां जे दीन जे लाइ तो उहद जे मैदान ते पंहिंजा दंद मुबारक पे शहीद कराया जे दीन जे लाइ तो ताइफ जे शहर में पत्थर ते बदन ते सटा ताइफ वारनि पे कुत्ता बछाया तोखे तरह तरह जूं तकलीफ़ूं पे हिन दीन जे ख़ातिर सहणियूं पियूं
हिन दीन जे लाइ तुझे बचड़नि जा करबल में रत वहाया विया हिन दीन जे लाइ ओदरी बदरी हुनैन में रत जूं नालियूं वही हलियूं तुझे गुलामनि जे सिरनि जा सौदा थिया अॼु तुंहिंजा मुस्लमान उन दीन खां बेज़ार बणिजी विया आहिनि जो मस्जिद वैरान करे छॾी घर आबाद ओता को आबाद मुंहिंजा दोस्तो दुकान मकान ज़मीनूं आबाद मगर अल्लाह जे घरनि खे अॼु वैरान कयूं वेठो सलात मुंहिंजे साईं अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मद व आली व असहाबिही अजमईन वरी सलात बुलंद आवाज चओ अल्लाह कदे दर जी गुलामी न छॾींदो आहे कदे बि पंहिंजे महबूब जे फरमान खे पुठीअ पोयां न उछलाईंदो आहे अॼु इश्क महबूब जो हुजे ऐं दिलुनि में ईमान हुजे ऐं महबूब जी हेॾी बेफ़रमानी बेहयानि जा कम घर घर में वीसीआरूं ऐं टीवियूं थियूं हलनि पियूं डिश एंटीना लॻी पई आहे जिते काफ़रनि जा उघाड़ा फिल्म था हलनि जिते अॼूं भेनरूं न्याणियूं बि वेठियूं थियूं ॾिसनि घर घर में न्याणियूं बालग वेठियूं आहिनि को हक़ सच थो चवे त काविया वेठा आहिनि मूं ते त घणा काविया वेठा आहिनि इन साईं जे घरूं असांजूं न्याणियूं थियूं खाइनि था जो रुके कात कुहाड़ा कयूं वेठो आहे उथारियो न्याणियूं अरे हेॾो ज़ुल्म इज्जत वारे इंसान ग़ैरत वारे इंसान जो कम नाहे जो न्याणी बालग विहारे छॾे हिकिड़ी बीबी सगोरी हुई नंढपिण में शादी कयई वरी उनजो जवानी में ई मुड़ुस वफ़ात करे वियो पोइ चयूं त भला ॿियो मुड़ुस तोखे ॾियूं इज़त गुज़रे शादी ॿी करायूं चई न बसि हाणे मां न कंदुमि वक़्तु गुज़री वियो उहा वॾी पारसा आबिद ज़ाहिद नेक औरत हुई माण्हू उन दुआ सॻे भीणे जे लाइ ईंदा हुआ पोइ जेॾी महिल मरण जो टाइम थियुसि त ओॾी महिल सॼे ॻोठ वारनि खे औरतुनि खे घुराई उन्हनि खे घुराए थी हाणे मां मरां थी मुंहिंजी हिकिड़ी आख़िरी वसियत अथव था ॿुध चऊं जी कहिड़ी वसियत आहे जे मां तव्हांखे ख़ुदा जो वास्तो थी विझां त का न्याणी बालग थिए त उनखे न विहारजो कंहिं औरत जो मुड़ुस मरी वञे ऐं जवान हुजे त उनखे विहारजो न माण्हुनि जो बीवी पोइ तो पाण शादी कोन कई ॿियनि खे वसियत थी करी जे मूं इनकार करे त वेठियसि पर पोइ मूंखों पुछो त मूं ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे मुझो वक्त मुझो रातियूं कीअं गुज़रियूं आहिनि या मूंखे ख़बर आहे त मूं पंहिंजी ज़िंदगी केॾी कठिन गुज़ारी आहे अरे बुख खे मानी खपंदी आहे उञ खे पाणी खपंदो आहे उञ खे पैसो कोन वणंदो जेके उञ हुजे उनखे सोन ई ज़ेवर पारायो कोन वणंदसि चएसि पाणी जो ढुक नेड़ी में न पवे समझीदो कोन को समझी बुखे माण्हू खे तूं रेशम जी पट पाराए कीमती लिबास ठकाईस कोन वणंदा जेसी मानी जो गभो न मिले मर्द के औरत की ख्वाहिश औरत के मर्द की तमन्ना है मुझा दोस्तों हे फित्री डांढा पो अल्लाह ताला जल शानो पैदा करे छडियो आ के अल्लाह थदी मिट्टी दी न वेठियो हुजन बनी अरे बिज खुदा जी ज़ात खां न्याणियूं बालग न विहार ओ मुजादा ॿियो वरी मर्द आम व्याज जो थी वियो आहे घर घर में न्याणियूं बालग वेठियूं आहिनि को हक़ सच तो चवे त काविया वेठा आहिनि मूं ते त घणा काविया वेठा आहिनि इन साईं जे घरूं असांजूं न्याणियूं थियूं खाइनि था जो रुके कात कुहाड़ा कयूं वेठो आहे उथारियो न्याणियूं अरे हेॾो ज़ुल्म
इज्जत वाले इंसान, गैरत वाले इंसान जो कम ना है जो न्याणी बालक विहारे छॾे। हिकिड़ी बीबी सगोरी हुई, नंढपिण में शादी कयई, वरी उन जो जवानी में ई मुड़स वफ़ात करे वियो। पोइ चयूं त भला ॿियो मुड़स तोखे ॾियूं, इज़त गुज़रे, शादी ॿी करायूं, कि न बसि हाणे मां न कंदुसि। वक़्तु गुज़री वियो। उहा वॾी पारसा आबिद ज़ाहिद नेक औरत हुई। माण्हू उन दुआ सॻे भीणे जे लाइ ईंदा हुआ। पोइ जेॾी महिल मरण जो टाइम थियुसि त ओॾी महिल सॼे ॻोठ वारनि खे औरतुनि खे घुराए, उन्हनि खे घुराए कि हाणे मां मरां थी, मुंहिंजी हिकिड़ी आख़िरी वसियत अथव, सा ॿुध। चऊं जी जी कहिड़ी वसियत आहे? चई मां तव्हांखे ख़ुदा जो वास्तो थी विझां त का न्याणी बालग थिए त उनखे न विहारजो। कंहिं औरत जो मुड़ुस मरी वञे ऐं जवान हुजे त उनखे विहारजो न। माण्हुनि चयो बीवी पोइ तो पाण शादी कोन कई, ॿियनि खे वसियत थी करी। चई मूं इनकार करे त वेठियसि, पर पोइ मूंखों पुछो त मूं ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे, मुंहिंजो वक़्तु, मुंहिंजूं रातियूं कीअं गुज़रियूं आहिनि, या मूंखे ख़बर आहे त मूं पंहिंजी ज़िंदगी केॾी कठिन गुज़ारी आहे। अरे बुख खे मानी खपंदी आहे, उन खे पाणी खपंदो आहे, उन खे पैसो कोन वणंदो। जेके उन हुजे उनखे सोन ई ज़ेवर पारायो कोन वणंदसि, चएसि पाणी जो ढुक नेड़ी में न पवेसि। समझींदो कोन तूं समझी? बुखे माण्हू खे तूं रेशम जी पट पाराए, क़ीमती लिबास ठकाईस, कोन वणंदा, चएसि मानी जो गभो न मिले। मर्द खे औरत जी ख्वाहिश आहे, औरत खे मर्द जी तमन्ना है। मुंहिंजा दोस्तो, हे फितरी ॾाढा पोइ अल्लाह ताला जल शानो पैदा करे छॾियो आहे कि अल्लाह थधी मिटी ॾींदो, वेठियूं हुजनि भली। अरे बिज ख़ुदा जी ज़ात खां न्याणियूं बालग न विहार। ओ मुंहिंजा भाउ, ॿियो वरी मर्ज़ आम व्याज जो थी वियो आहे। मुस्लमान अॻे वाणिया वठंदा व्याज, वाणिया। हाणे हे मुस्लमान कलमे पढ़ण वारो ऐं व्याज ते हीअं लही पियो आहे जीअं कुतो ढूंढ ऐं मुर्दार ते भॼंदो आहे, ईअं हे व्याज जे पोयों मुस्लमान डुकंदो थो। मुर्दार ढूंढ आहे न, ढूंढ आहे, उन जे पोयों केरु भॼंदो आहे? कुतो भॼंदो आहे। जे कुतो बि एतिरी उलर तकिड़ो करे कोन भॼंदो आहे जे हे मुस्लमान व्याज वारे ढूंढ ते भॻो थो वञे पियो। अब ढूंढ हिलाल हराम जी, हिलाल हराम, इनखे कंहिं हराम कयो आहे? अल्लाह ऐं हुनजे रसूल हराम कयो न। भला व्याज खे कंहिं हराम कयो? कुरान हराम कयो, मदीने वारे साईं खे हराम कयो। पोइ जे व्याज खाईंदो त पोइ ढूंढ बि खाओ न। हाणे त ढूंढ बि खाइण शुरू कयो अथनि। हेॾे वरी सूफ़ी पैदा थिया आहिनि, रब शलैरनि जाहिलनि खां बचाए, पीर सॾाइण वारा ऐं हद सवे माण्हू उन्हनि जे पोयूं आहिनि। जे बाबा कुहो था त पंहिंजे हथ सां तकबीर था ॾियो, पंहिंजे हथ जी कुटी खाओ था, बाक़ी जेको मरे थो हुनखे अलाह थो मारे। अल्लाह जी मारी नथा खाओ, पंहिंजे हथ जी मारी खाओ था, पोइ वरी ढूंढ ते शुरू थी विया। अरे महबूब जो दीन छॾियूं, महबूब जी सुन्नत ऐं शरीयत छॾियूं त शैतान उनखे ढूंढ खाराइण शुरू करे वियो। के चड़ा ॻिचीअ में जेके उठनि खे चड़ा ॿधबा आहिनि, ज़ंजीर विझबा आहिनि, कड़ा ऐं कंठा ऐं कोलाबा जेकी जहन्नम जी निशानी आहे, से दीन महबूब जो छॾी त ख़ुदा जी ज़ात वरी हे चड़ा ऐं ज़ंजीर पाराए चाहिए। जे साईं खे असांजो कमु मिलो आहे, कम ई करामत वारो आहे। अब साईं निमाज़ पढ़ंदो आहे कि निमाज़ साईं मदीने में वञी पढ़ंदो आहे। भला मानी किथे खाईंदो आहे? मानी 3 वेला हिते खाईंदो आहे। मानी त बंदि करी न 2 ॾींहं। मानी खाइण जे लाइ हिते शहर आहे, ऐं निमाज़ मदीने में वञी थो पढ़े। अब मदीने वारो साईं मेहमान नवाज़ आहे न, मेहमान नवाज़ आहे न। हे जो हितों पंधु करे मदीने थो वञे, हुज़ूर बुखो था छॾनि। हिकिड़ो माण्हू आयो आहे मदीने शरीफ़ में, हाजी सगोरो, अर्ज़ थो करे या रसूल अल्लाह, मां तुंहिंजो महिमान आहियां, तुंहिंजे हथनि जी मानी खाईंदुसि।
मां ॿिए जे हथ जी मानी न खाईंदुसि। अर्ज़ करे ऐं हरम नबवी में वञी सुतो आहे, अञा अख लॻी आहे त दिलबर जो दीदार न थी। साईं फरमाइनि था दा तूं असांजो महिमान आई, अच तोखे असीं था मानी खारायूं। महबूबन मानी ॾिनी आहे ऐं पाणी जो खीर जो प्यालो ॾिनो आहे, अधु मानी जो खाधई त ढो थी वियुसि। खीर जो प्यालो पी छॾी, हीअ अख जो खुलियसि त बाक़ी खीर जी हीअ अछाणे फरी चपल खे लॻी पई न, ऐं बाक़ी अधड़ मानी जो हथ में मौजूद अथसि। मुंहिंजो सुहिणो महिमान नवाज़ आहे न, महिमान नवाज़ आहे न। हे हितों जो तो वारो मुर्शिद थो वञे मदीने त मानी हुजूर कोन था खाराइनि छा? मानी हिते टे वेला थो डरे पियो ऐं निमाज़ वरी मदीने वई थो पए। शरीयत ज़ाहिर ते आहे कि बाबा दिलि साफ़ हुजे, निमाज़ूं हे माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ था पढ़ो। माना हे जेकी बि निमाज़ पढ़नि था हिननि सभिनी जूं दिलियूं पली थियूं, ईअं न मज़मून मुखालिफ़ इहो थियो न। माना जंहिंजी दिलि साफ़ आहे उन्हें तो निमाज़ माफ़ था। माना जंहिंजूं दिलियूं पली थियूं, मुला मौलवी हिननि सभिनी जूं दिलियूं पली थियूं। चओ अल्लाह अल्लाह। हाँ मुंहिंजा दोस्तो हेरे तवज्जो कयो, शरीयत ज़ाहिर ते आहे, तरीक़त ज़ाहिर ते आहे। शरीयत खे छॾे को बि तरीक़त हासिल करे इहो फ़क़ीर नथो बणिजी सघे। मुल्हिद ऐं ज़िंदीक़ जहन्नम जो ॿारड़ बणिजी सघे थो जेकॾहिं फ़क़ीरी हासिल करणी आहे त मुस्तफ़ा जे तरीक़े में हासिल थींदी। असां वटि शरीयत पाक जी साहिमी मौजूद आहे, शरीयत जी ताराज़ी असां वटि मौजूद आहे। जाहिल न बणिजो, हेरे तवज्जो कयो। लकीर जा फ़क़ीर बणिया था वठो। जेको को शोभदो ॾेखारे, काई अजीब ॻाल्हि नाटक ॾेखारे त बसि हे उन जे पोयूं। पोइ त हे मोली साहिब पे ॻाल्हि कई शेरू साकारी, इहो बि वॾो वली उल्लाह आहे। मुंहिंजा दोस्तो शरीयत ज़ाहिर ते आहे, असां वटि ही ताराज़ी शरीयत पाक जी मौजूद आहे। भली केॾो बि कामिल आहे, लखे माण्हू हुन जे पोयूं आहिनि, पर ॾिसो शरीयत आहेसि त मञो त बेशक वली आहे, पर जे शरीयत न आहे हणीसि खल्लो बूथ वारो। छा थो चवीं, छा थो चवीं? शरीयत जी ताबेदारी न आहे, ॾाढ़ी पधरो सुबुह सां निहाई जी बेड़ी संभाल कोन थो ले, जहिड़ो ॾाढ़ी जो दुश्मन बणियो वेठो। न दाढ़ी, न निमाज़, न रोज़ो, न ज़िक्र, वरी रहंदो फ़क़ीरनि ते जेकी शरीयत वारा उन्हनि ते काविड़ियो वेठो आहे कि हे मुला अथव। ओ मुंहिंजा पिरी, शरीयत पाक महबूब जी गुलामी, इने में फैज़ आहे, बरकत आहे, भलाई आहे, ॿिन्ही जहाननि जी कामयाबी आहे त मुंहिंजे दिलबर नबी जे तरीक़े में। जाहिल माण्हू बस चवंदा त सही बस मुर्शिद अहिड़ो हुजे जो बस दुआ घुरे त बेड़ा पार। मुर्शिद अहिड़ो हुजे जेको सही मुंहिंजा दुआ घुरे त मुंहिंजो हीअ मुश्किल हल थिए या बांड खुली पए, 5 रुपया मिली पवनि, सही इहो वाह जो का मिल। पीर साहब पियो वञे रस्तो ॾेई, मुरीद खे चई त बाबा तव्हां असांजे पोयों लॻो, असां तव्हांजी पुलिसरात पार पहुचाईंदासीं। अॻियो आयो वाटर कोर्स, हुनजे सनी काठी रखियल हुजे, हो पीर साहब जो पेर तिरकी वञी पूरो कई अंदरि। साईं किबला हे तो पे असांखे पुलिसरात टपाई, हे हाणे तूं पाण हे जेका त काठी कोन अॾ टपी सघियो हुई तो असांखे पुलिसरात कहिड़ी टपाई। जेको ऊ के खुद को मस्त क्या रहबरी कुनद, जेको पाण पुते तो पियो तोखे केड़ो तारींदो? तारींदो तो वो जेको खुद तारू हुंदो, जेको खुद तारू हुंदो उहो ॿिए खे तारे सघे थो। जेको तरण जो फन ॼाणे, तैराक हुजे, जेको जंहिंजे बाज़ू में चंबण वारा बि तरी पार पहुची ईंदा।
हिकिड़ो उठ पियो वञे रस्तो ॾेई, हुनजी नुकेल हुनजी हेठि महार लड़कंदी पई वञे। हिकिड़ो कूओ आयो सो अचे महार खणी रखे कुले कूए महार वरिती कंहिंजी उठ जी, अॻिते हलिया, हाणे कूओ थियो महारी, उठ पोयों पियो अचे। अॻितो हिकिड़ी नंढड़ी अध आई, कसी आई, नंढड़ो वाटर कोर्स आयो त कूओ बीही रही ऐं उठ जो वियो त हुनजो दाफोड़ो मस पियो ॿुॾे। जहिड़े कुआ कीअं बीठो ई अॻियो पाणी आहे ॿुॾी वेंदुसि, जहिड़े कुआ पोइ शर्म नथो अचे जो अहिड़ो खसीस जो हेतिरे पाणी जेको मुंहिंजो दाफोड़ो बि कोन थो ॿुॾे ऐं उन में तूं हली नथो सघीं ऐं तो मूं जहिड़े अज़ीम शान उठ जी मार पकड़ी आहे। अरे कुआ ॿुॾी नथो मरी जो तो मूं जहिड़े जानवर जी तो अचे महार पकड़ी आहे। हटी वञ कुआ, ही महार वठण तुंहिंजो कमु न आहे, को मर्द हुजे जेको हीअ महार वठी हले। मर्दनि जो कमु आहे महबूब जे दीन ते खुद बि हलनि, ॿियनि खे बि हलाइनि, साईं जे सुन्नत जी शरीयत जी ताबेदारी कराइनि। बाक़ी पीर साहब खे 5 रुपया ॾिनई त जन्नत जी टिकट मिली। ओ मुंहिंजा दोस्तो, अहिड़े नाम निहाद पीरनि खां बच जेकी दुनिया कमाइण जे ख़ातिर मखलूक खे गुमराह कंदा वतन। मुर्शिद उहो वठ, राबर उहो वठ जेको तोखे मदीने वारे साईं जे सुन्नत जो सींगार। अल्लाह अस्तगफिरुल्लाह। मुंहिंजा दोस्तो, जॾहिं जॾहिं बानो सुन्नत ऐं शरीयत वारी राह ते ईंदो आहे, महबूब जी गुलामी इख्तियार कंदो आहे, सरकार जे दर जी गुलामी जो पट्टो पंहिंजे गिचीअ में पाईंदो आहे, त पोइ मेहणा ताना ज़रूर मिलंदा, ख्वारियूं थींदियूं। गाड़ी वारे ते कावड़ आहे न, जेको पंहिंजे ज़ाल जा पदर खाईंदो सो बि ॾाढ़ी वारे ते कावड़, दाढ़ी वारे ते खिला टोका चथरा। ओ मुंहिंजा दा इन खिलुनि खे ॾिसी ड्रिजजाइनि, दुनिया जा माण्हू रुसनि था पर दिलबर मोहम्मद राज़ी थो। वस्बिर लिहुक्म रब्बिक, रब तो फरमाए त ए मुंहिंजा महबूब अल्लाह जे हुक्म जी ख़ातिर सब्र कर। इन्हनि मुखालफनि जे ताननि ते, मेणनि ते, ख्वारियुनि मलामतुनि ते दिलगीर न थी, गमगीन न थी। फइन्नक बिअयुनिना, मुंहिंजा महबूब तूं त हर वक़्तु मुंहिंजे ई नज़रुनि में आई। इन्नक बिअयुनिना, बेशक तूं असांजे नज़रुनि में ई, असांजे अखियुनि में ई। ओ महबूब जे दुनिया वारा तोखे ईज़ाइनि था, दुनिया वारा तो ते ठठोलूं था कनि, परवाह न कर, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते सब्र कर। छाजे लाइ? वस्बिर लिहुक्म रब्बिक, पंहिंजे रब जे हुक्म जो भरम रखंदे, पंहिंजे रब जे ख़ातिर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते सब्र कर। इन्नक बिअयुनिना, महबूब तूं हर वक़्तु मूं अल्लाह जे नज़रुनि में आ। सिलो कहिड़ो मिलियो, इनाम कहिड़ो मिलियो, हेॾो माण्हुनि जा ताना हुया, हेॾो माण्हुनि जा मेणा हुया, हेॾो महबूबनि जो सब्र हुयो, इनाम इहो मिलियो जो इन्नक बिअयुनिना,
महबूब तू घर में आई या सफर में आई, सहाबन साई या हवेली में आई, मुंहिंजा महबूब नबी मूं रब जूं अखियूं त तोखे ई ॾिसंदियूं रहंदियूं। मां हर वक्त तुंहिंजा ई जलवा ॾिसंदो रहंदो आहियां। ओ मुंहिंजा महबूब तूं देस आया परदेस आ, इन कब आयुना, तूं हर वक्त असांजे ई नज़रुनि में आहीं। ओ मुंहिंजा महबूब हे तोखे मक़ाम अता थो कयो वञे पियो जो मां अल्लाह जूं निगाहूं हर वक्त तोॾे ई खुटल रहनि थियूं पियूं, छाजे करे जो तूं मुंहिंजे ख़ातिर ॾुख सहंदो आ। ओ मुंहिंजा मिठा जॾहिं हे दुख ईंदा आहिनि महबूब जे ख़ातिर ताना मिलंदा आहिनि, मेणा मिलंदा आहिनि, पोइ इहे मेणा अजाया कोन हूंदा आहिनि। सब्र करण वारनि खे दिलबर जा दीदार नसीब थींदा आहिनि। हिते मके वारनि ताना पे हया, पत्थर पे हया, साहिर ऐं जादूगर पे सॼो। मुंहिंजा दोस्तो हिते मुखालफ़तुनि जा तूफ़ान हुया, होॾो साईं सुम्हनि था त जिब्रील जे नूरी मुंहुं कदमनि सां घसाए उथारींदो आहे दिलबर, हलो अल्लाह ताला तोखे पंहिंजे दीदार जे लाइ घुरायो आहे। साईं फरमाइनि था मां उज़ियुन नबी कमा उज़ीत, कंहिं नबीअ खे एतिरियूं तकलीफ़ूं कोन आयूं, एतिरा ईज़ाव कंहिं नबीअ खे कोन आया जेतिरा मूं मोहम्मद करीम खे ईज़ाव मिलिया। मुंहिंजा दोस्तो पोइ दर्जो बि महबूब खे अहिड़ो मिलियो जिते न ईसा पहुतो, न मूसा, न नूह, न जीउल्लाह, न दाऊद खलीफ़तुल्लाह, को नबी उन मक़ाम ते कोन पहुची सघियो जिते आमिना जो लाल मिठो मोहम्मद करीम। न निमाज़, न रोज़ो, न ज़िक्र, वरी रहंदो फ़क़ीरनि ते जेकी शरीयत वारा उन्हनि ते काविड़ियो वेठो आहे कि हे मुला अथव। ओ मुंहिंजा पिरी, शरीयत पाक महबूब जी गुलामी इन्हे में ई फैज़ आ, बरकत आ, भलाई आ, ॿिन्ही जहाननि जी कामयाबी आहे त मुंहिंजे दिलबर नबी जे तरीक़े में। जाहिल माण्हू बस चवंदा त साईं बस मुर्शिद अहिड़ो हुजे जो बस दुआ घुरे त ॿेड़ा पार। मुर्शिद अहिड़ो हुजे जेको साईं मुंहिंजा दुआ घुरे त मुंहिंजो हीअ मुश्किल हल थिए या बांड खुली पए, 5 रुपया मिली पवनि साईं, इहो वाह जो कमु मिले। पीर साहिब पियो वञे रस्तो ॾेई, मुरीद खे चई त बाबा तव्हां असांजे पोयों लॻो, असां तव्हांजी पुलसरात पार पहुचाईंदासीं। अॻियों आयो वाटर कोर्स, हुन ते सनी काठी रखियल हुजे, उहो पीर साहिब जो पेर तिरकी वञी धूड़ो कई अंदरि। साईं किबला है तो पे असांखे पुलिस रात टपाई, ए हाणे तूं पाण हे जेका त काठी कोन अॾ टपी सघियो हुई, असांखे पुलिस रात कहिड़ी टपाई। जेको ऊ के ख़ुदि को मस्त कहिड़ा रहबरी कुनद, जेको पाण पुटे थो पियो सो तोखे कहिड़ो तारींदो? तारींदो त उहो जेको ख़ुदि तारू हूंदो, जेको ख़ुदि तारू हूंदो उहो ॿिए खे तारे सघे थो। जेको तरण जो फन ॼाणे, तैराक हुजे, जेको जंहिंजे बाज़ू में चंबण वारा बि तरी पार पहुची ईंदा। हिकिड़ो उठ पियो वञे रस्तो ॾेई, हुनजी नुकेल हुनजी हेठि महार लड़कंदी पई वञे। हिकिड़ो कूओ आयो सो अचे महार खणी रखे कुले, कूए महार वरिती कंहिंजी उठ जी, अॻिते हलिया, हाणे कूओ थियो महारी, उठ पोयों पियो अचे। अॻितो हिकिड़ी नंढड़ी अध आई, कसी आई, नंढड़ो वाटर कोर्स आयो त कूओ बीही रहियो ऐं उठ जो वियो त उनजो दाफोड़ो मस पियो ॿुधे। जहिड़े कुआ कीअं बीठो ई अॻियों पाणी आहे ॿुॾी वेंदुसि, जहिड़े कुआ पोइ शर्म नथो अचे जो अहिड़ो खसीस जो हेतिरे पाणी जेको मुंहिंजो दाफोड़ो बि कोन थो ॿुधे ऐं उन में तूं हली नथो सघीं ऐं तो मूं जहिड़े अज़ीम शान उठ जी मार पकड़ी आहे। अरे कुआ ॿुॾी नथो मरी,
जो तो मुझे जानवर जी तो अची महार पकड़ी आ हटी वज कुआ ही महार वठण तो जो कम नाए को मर्द हुजे जे को ये महार वठी आए मर्दन जो कम आ महबूब जे दीन ते खुद भी हलन बेन खे भी हलाइन साईं जे सुन्नत ई शरीयत जी ताबेदारी कराइन बाकी पीर साहब के 5 रुपया ॾिनई त जन्नत जी टिकट मिली ओ मुझा दोस्तों एड़े नाम निहाद पीरन का बच जेकी दुनिया कमाइण जे खातिर मखलूक के गुमराह कंदा वतन मुर्शिद उहो वठ राबर उहो वठ जेको तोखे मदीने वारे साईं जे सुन्नत जो सिंगार अल्लाह अस्तगफिरुल्लाह मुझा दोस्तों जडे जडे बानो सुन्नत ऐं शरीयत वारी राह ते ईंदो महबूब जी गुलामी इख्तियार कंदो सरकार जे दर जी गुलामी जो पट्टो पंहिंजे गिचीअ में पाईंदो त पोइ मेहणा ताना जरूर मिलंदा ख्वारियूं थींदियूं गाड़ी वारे ते कावड़ आहे न जेको पंहिंजे ज़ाल जा पधर खाईंदो तो ॾाढ़ी वारे ते कावड़ दाढ़ी वारे ते खिल्ला टोका चथरा ओ मुंजादा इन खिलुन के ॾिसी ड्रिजी जाइन दुनिया जा माण्हू रुसन था पर दिलबर मोहम्मद राज़ी तो वस्बिर लि हुक्म रब्बिका रब तो फरमाए त ए मुंहिंजा महबूब अल्लाह जे हुक्म जी ख़ातिर सब्र कर इन्हनि मुखालफन जे ताननि ते मेणनि ते ख्वारियुनि ऐं मलामतुनि ते दिलगीर न थी गमगीन न थी पर इन्नक बिअयुनिना मुंहिंजा महबूब तूं त हर वक़्तु मुंहिंजे ई नज़रुनि में आई इन्नक बिअयुनिना बेशक तू असांजे नज़रुनि में ही असांजे अखियुनि में ही ओ महबूब जे दुनिया वारा तोखे ईज़ाइन था दुनिया वारा तो ते ठठोलूं था कनि परवाह न कर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते सब्र कर छाजे लाइ वस्बिर लि हुक्म रब्बिक पंहिंजे रब जे हुक्म जो भरम रखंदे पंहिंजे रब जे ख़ातिर इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि ते सब्र कर इन्नक बिअयुनिना महबूब तू हर वक्त मु अल्लाह जे नज़रुनि में आ सिलो केड़ो मिलियो इनाम केड़ो मिलियो हेॾो माण्हुनि जा ताना हुया हेॾो माण्हुनि जा मेणा हुया हेॾो महबूबनि जो सब्र हुयो इनाम इहो मिलियो जो इन्नक बिअयुनिना महबूब तू घर में आई या सफर में आई सहाबन साईं या हवेली में आई मुंहिंजा महबूब नबी मूं रब जूं अखियूं त तोखे ई ॾिसंदियूं रहंदियूं मां हर वक्त तुंहिंजा ई जलवा ॾिसंदो रहंदो आहियां ओ मुंहिंजा महबूब तूं देस आया परदेस आ इन्नक बिअयुनिना तू हर वक्त असांजे ई नज़रुनि में आई ओ मुंहिंजा महबूब हे तोखे मक़ाम अता थो कयो वञे पियो जो मां अल्लाह जूं निगाहूं हर वक्त तोॾे ई खुतल रहंदियूं पियूं छाजे करे जो तूं मुंहिंजे ख़ातिर ॾुख सहंदो आ
ओ मुंहिंजा मिठा जॾहिं हे दुख ईंदा आहिनि महबूब जे ख़ातिर ताना मिलंदा आहिनि मेणा मिलंदा आहिनि पोइ इहे मेणा अजाया कोन हूंदा आहिनि सब्र करण वारनि खे दिलबर जा दीदार नसीब थींदा आहिनि हिते मके वारनि ताना पे हया पत्थर पे हया साहिर ऐं जादूगर पे सॼो मुंहिंजा दोस्तो हिते मुखालफ़तुनि जा तूफ़ान हुया होॾो साईं सुम्हनि था त जिब्रील जे नूरी मुंहुं कदमनि सां घसाए उथारींदो आहे दिलबर हलो अल्लाह ताला तोखे पंहिंजे दीदार जे लाइ घुरायो आहे साईं फरमाइनि था मां उज़ियुन नबी कमा उज़ीत कंहिं नबीअ खे एतिरियूं तकलीफ़ूं कोन आयूं एतिरा ईज़ाव कंहिं नबीअ खे कोन आया जेतिरा मूं मुहम्मद करीम खे ईज़ाव मिलिया मुंहिंजा दोस्तो पोइ दर्जो बि महबूब खे अहिड़ो मिलियो जिते न ईसा पहुतो न मूसा न नूह न जीउल्लाह न दाऊद खलीफ़तुल्लाह को नबी उन मक़ाम ते कोन पहुची सघियो जिते आमिना जो लाल मिठो मुहम्मद करीम ओ मुंहिंजा दोस्तो इनाम में मिलंदा आहिनि तकलीफ़ुनि ते जेतिरियूं तकलीफ़ूं खयूं सहिबियूं यार जे ख़ातिर जेतिरा दुख ॾाखड़ा ईंदा ओतिरा उन जा दर्जा बुलंद थींदा आहिनि तुंदिए बादे मुखालिफ से न घबरा ए अकाब ये तो चलती है तुझे ऊंचा उड़ाने के लिए जेरी मन शहबाज उड़ामंदो आहे केर जी शहबाज उड़ामंदो आहे अॼु मुखालिफ हवा लॻंदी तेज हवा आहे काश हीअं उड़ामंदी वञे साम्हूं हवा अचे त रुकावट थिए न पर शहबाज जेॾी महिल उॾामंदो आहे अॼु हवा ईंदी आहे जेतिरी तेज़ हवा ईंदी ओतिरो हुनजी परवाज़ मथे थी ओतिरो ऊचो हलियो वेंदो ओतिरी हुनजी रफ़्तार वधंदी वेंदी ओतिरी हुनजी रिफ़त बुलंदी मथे चढ़ंदी वेंदी मुंहिंजा दोस्तो त फ़क़ीरो तूं हेड़ो या फुसरी नहीं तूं शहबाज तूं शहबाज आहीं तू महबूब जे दीन ते आयो आहे साईं जे सुन्नत ऐं शरीयत ते आयो आहीं ऐं ओ शहबाज तूं घबराए न मुखालिफ हवाऊं जेतिरियूं लॻंदियूं इहे हवाऊं तोखे ऊचो कंदियूं वेंदियूं रफ़तूं बुलंदियूं मिलंदियूं वेंदियूं अड़े मुखालिफ़त जी हवा लॻंदी त इहा हवा आहे तोखे उॾारे गुंबद ख़दरा जे धणी ते पहुचाए छॾी कहिड़ो दुनिया में फ़क़ीर आयो आहे जिन जी मुखालफ़त न थी हुजे कहिड़ो वली दुनिया ते मबूस थी आयो कहिड़ो नबी आयो जंहिंजी मुखालफ़त न थी हुजे जेकी रहबर हुया अॻवान हुया जेकी मख़लूक जा पेशवा बनाया विया उन्हनि सां मुखालफ़तूं थियूं या कोन थियूं दोस्तो जेकी नवां नवां फ़क़ीर मां ॾिसां थो नवां मुहांडरा नयूं ॾाढ़ियूं थियूं नज़र अचनि पियूं नवां पटका था नज़र पिया अचनि हे नौजवानो अॼु मुंहिंजो ख़िताब तव्हां सां आहे जो नौजवान ज़हन कच्चो ज़हन मुखालफ़त ॾिसी ऐं परेशान थी वेहनि था त यार फ़क़ीर बि असां थिया आहियूं सुन्नत ऐं शरीयत ते बि असां आया आहियूं मुखालफ़तूं बि असांजूं कर्ज़ बि असां ते बीमारियूं बि असांजे घर हीअ मुश्किल हीअ दर्द हीअ तकलीफ़ बाबो कावड़जी वियो अम्मा रुठी वेठी आहे चाचो रुसी वियो आहे फलाणो उस्ताद कावड़जी वियो आहे ओ मुंहिंजा दा इन्हनि ॻाल्हियुनि खे ॾिसी दिलि तुंहिंजी मुरझाइजी वेंदी आहे दिलि तुंहिंजी तरह परेशान थी पवंदी आहे आउं तोखे तसल्ली थो ॾियां घबराए न दुनिया रुसी वई मुस्तफ़ा तो ते राज़ी थी अरे दुनिया जा कूड़ा यार रुठा दुनिया जा कूड़ा संगती रुठा पर वफादार यार मदीने वाली सरकार राज़ी थी वई पर इंसान की तबीयत है बशरी तकाज़ा है जॾहिं का तबीयत जे मुखालिफ ॻाल्हि थींदी आहे तवज्जो फरमायो तबीयत जे मुखालिफ ॻाल्हि थींदी आहे
पंहिंजे सोच सम्झ ज़हन जे उलट का ॻाल्हि थींदी आहे त माण्हू जी दिलि कुमाइजी पवंदी आहे, परेशान थी पवंदो आहे, मायूस थी वेंदो आहे, यकदमि दिलि घबराइजी वेंदी आहे। ओ मुंहिंजा प्री, इन नामुआफ़िक ॻाल्हियुनि खे ॾिसी घबराए न, परेशान थियण जी ज़रूरत कोन्हे। तोखे गमगीन थी गिटे ते हथ ॾेई वेहण जी ज़रूरत कान्हे। हाँ, तोखे यकीन थो ॾियारियां त जॾहिं को सुन्नत ऐं शरीयत वारे रस्ते ते कदम रखियो आहे, उन ॾींहं खां वठी मदीने वारे साईं जूं तोॾे निगाहूं आहिनि। साईं बि ॾिसनि था त मुंहिंजो ग़ुलाम बणियो आहे, पर सचो आहे या कूड़ो आहे? हाय हाय, असां वियासीं बाज़ार में, हिकिड़ो तमसील आहे, हिकिड़ो मिसाल आहे। बाज़ार में वियासीं, कुंभर जे दुकान ते ॾिठोसीं त हिकिड़ो दिलो रखियो। पुछोसीं अदा हे घणे जो आहे? चई बाबा हिन दिले जी क़ीमत आहे 15 रुपया। अबा छाजी चुरपुरा? सलात मुंहिंजे साईं ते। अबा हिन दिले जी क़ीमत घणी आहे? चई हिन जी क़ीमत आहे 15 रुपया। भाई छाजो ठहियल आहे? मिट्टी जो आहे। छाजो ठहियल आहे? मिट्टी जो ठहियल आहे। अरे हिनखे कुराड़े खे ॿाहिरि कढो। केरु आहे? हाँ, वहा भी आ जा। हाँ, सलात मुझे साईं मैंने कभी चलो अल्लाह अल्लाह हेरे तो जेके ताज वेले छाते मुंह थियो हेरे तो जेके। अरे हिन दिले जी मिट्टी जो ठहियल आहे, हिन जी क़ीमत 15 रुपया कीअं पड़जी वई? तवज्जो फरमाए। हिन जी कीमत 15 रुपया कीअं पड़जी वई? अरे दिला ख़बर त ॿुधाए, तूं त मिट्टी जो ठहियल हुए, हे तुंहिंजो 15 रुपया मुल्ह कीअं बणियो? दिलो पंहिंजी आत्म कहाणी ॿुधाइण लॻो। दिले पंहिंजी सरगुज़श्त बयान कई। अदा अदा ओ पुछण वारा, मुंहिंजो ईअं पाणे मुल्ह कोन थियो आहे। मूं यार ॾाढा ॾुख सठा आहिनि, मूं ॾाढा ॾुख सठा आहिनि। अरे दिला कर त ख़बर तो छा कहिड़ा ॾुख सठा? चेदा जे मिट्टी जो फोड़ हुउसि मिट्टी जो। पोइ मूंखे हिकिड़े कुंभर खणी खयो, खणी अचे मूंखे कुटे सफ़ा मिट्टी जो चूरो बणाए छॾियो। धक है मुत्रका है कुटे सफ़ा पैमाल करे छॾियो। पोइ एतिरा धक खाधुमि, एतिरी कुंभर जी मार खाधुमि, त बि कुंभर बस कोन कई। वरी पाणी ज़रो विझी ऐं वरी ॻोहे ऐं अचे वरी मुकुन जी मार ॾिनो, वरी मुकुन सां मारण लॻो। जेॾी महिल मुंहिंजी मिट्टी ॻोहिजी वई, मिट्टी मुंहिंजी ॻोहिजी वई, त पोइ एतिरियुनि मारुनि खाइण खां पोइ बि कुंभर बस कोन कई। वरी चाढ़े मूंखे चक ते रखी, अचे फेराई चक खे, सवे घुंघरियूं चाढ़ियईं मूंखे, सवे फेरा खाधमि। हाँ, उन खां पोइ इहे उबता सुबता चकर खाई। जेॾी महिल चक तूं हेठि लाथई त वरी अचे थफड़ियुनि ऐं टिफड़ियुनि जी मार। ॾिठो अथव कुंभार खे? ॾिठो अथव न कीअं कीअं कुटींदो आहे दिले? दिलो पियो चए यार ॾाढियूं मूंखे मारूं कढी, ॾाढा सूर सठमि। पोइ जेॾी महिल दिलो कचो ठहियुसि त बि चुप न कई, वरी ठोके उस ते रखियई, वरी पे उस ते सड़ियुसि। गर्मी काढ़ो 40 जी गर्मी उन्हारे जी उहा खाधमि। जेॾी महिल सुकी वियुसि त वरी कुंभर साहब छा कयो, जो सॼे शहर जो किन किचड़ो छेड़ा गॾु करे मेड़े उन में विझी मूंखे ठोके ॾिनई बाहि। पोइ उन बाहि में पे सड़ियुसि,
ॾींहं गुज़रिया, रातियूं गुज़रियूं, हफ़्ता गुज़री विया, उन आवी में पे पकुस पची 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 जॾहिं रची रास थियुसि, मुंहिंजो रंग रेटो बणिजी वियो, रंग ॻाढ़ो बणिजी वियो। हाणे मूं ते गुल चिट कढियईं, पोइ हाणे मूंखे बाज़ार में रखियईं त मुंहिंजी क़ीमत 15 रुपया ये पाणे त मुल्क कोन थियो न। जॾहिं रची रास थियो, मारू खाई, महला गुज़ारी, उन खां पोइ हुनजो कदर ऐं क़ीमत बणी। तूं कल्ह फ़क़ीर थियो, अॼु चईंदो त मूं ते जिब्राइल नाज़िल थियो। चवंदा हिकिड़ो जत हो सो नमाज़ पढ़ी तहजुद जी, सुबुह जो ॾिसे पियो हेॾे होॾे, चयो छा थो ॾिसी? कि जिब्रील त अञा मूं ते लथो ई कोन्हे। ये छो भला? कि राति तहजुद पढ़ियो अथमि, जिब्राइल अञा नाज़िल ई कोन थियो। ओ मुंहिंजा पीरी, हे मरहला ईंदा, मेणा मिलंदा, ताना मिलंदा, ख्वारियूं थींदियूं, टोकूं ठठोलूं थींदियूं, पर सच्चा उहे आहिनि जेकी सभु सूर सिर ते सहंदा रहंदा, यार जे ख़ातिर दुख सिर ते वसाईंदा। हा, इन्हनि जो मुल्ह बणिजी वेंदो।